तोखा थींदे धार खिलंदे खिलंदे यार लुढ़क लड़ी प्यालार करे लुढ़क लड़ी प्यालार करे तोखा थींदे धार। अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां ऐं स्पेशली जी पंहिंजे घर वारनि सां। ओड़े पारनि सां ठीकु आहे, पर घर वारनि सां ज़रूरु तव्हां ख़ुशि हूंदो। सो आबाद हुजो, सदा सलामत हुजो ऐं मुहबत वंडियो, प्यार वंडियो ऐं प्यार वंडण में जेको प्यार विरहाइण में जेका चवंदा आहिनि न त बरकत हूंदी आहे, उहा कंहिं ॿी शइ में हूंदी न आहे। सो ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं राति जो ई ख़ूबसूरत पहर 9 खां 11 थी चुका आहिनि ऐं काफ़ी ॾींहंनि खां वठी हिकिड़ी हुई दुआ कराची ऐं कराची जे जेके आसपास जेके इलाइक़ा आहिनि, बदीन, केटी बंदर, ठट्टो, इनखे तूफ़ान सामूंडी तूफ़ान हिन सां टकराईंदो। सो कराची खां त जेको आहे सो हाणे टरी वियो आहे तूफ़ान। केटी बंदर जेको शहर आहे उनखे ख़ाली करायो वियो आहे ऐं केटी बंदर खे लॻंदो ऐं उनखां पोइ अॻियां गुजरात वारी साइड, गुजरात वारी पट्टी खे, ठट्टो इन साइड खे जेको आहे थोरो घणो हिट कंदो। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो ऐं हर भरू गैर ज़रूरी घरां न निकिरो, ठीकु आहे जी। सो 02135121764 टेलीफोन नंबर, इन नंबर खे डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल। अॼु जो टॉपिक मुंहिंजो ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं इंट्रस्टिंग आहे। उहो इन जे करे त शादी जेको माण्हू कंदो आहे, जॾहिं पंहिंजी पसंदि सां कंदो आहे त ॾाढो ख़ुशि बि हूंदो आहे ऐं माइट चवंदा आहिनि पंहिंजी पसंदि सां कई, ठीकु आहे जेको वणे करे। ऐं जॾहिं पंहिंजी माइटनि जी पसंदि सां कंदो आहे त पोइ सदाईं रेडी हूंदियूं आहिनि त भाई छा आहे, कहिड़ी मूंखे ज़ाल वठी ईंदव, कहिड़ो माना इन तरीक़े हूंदो आहे। शादी अरेंज मैरिज करणु खपे या लव मैरिज करणु खपे, पंहिंजी पसंदि सां करणु खपे या माइटनि जी पसंदि सां करणु खपे। अॼु जो टॉपिक इहो आहे। इन टॉपिक ते तव्हां मूंसां ज़रूरु ॻाल्हाइजो, मज़े वारा जवाबु ॾिजो। त मज़े वारा त जीअं जेको चहिरो जेको मुरझायल आहे, को बेरोज़गारीअ जे करे, को तूफ़ान जे करे, को मुहबत जे करे, को कंहिं शइ जे करे, को कंहिं शइ जे करे, उहो जेको मुरझायल चहिरो आहे उन चहिरे ते मुर्क अची वञे। सो हिन टॉपिक खे अॼु थोरो मज़े वारो कंदासीं, ठीकु आहे जी। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो ऐं अॼु शो में शामिलु थियो। नंबर टेलीफोन स्क्रीन जो ते मौजूदु आहे ऐं 02135121764 ऐं उन सां गॾु गॾु मैसेज तव्हां करे सघो था। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां उनखे जॉइन करे उन ते मैसेज बि करे सघो था। त हिन वक़्तु पाण हलूं था सूफ़ी कलाम जी तरफ़, छो त प्रोग्राम जो जेको आगाज़ थींदो आहे, जेको स्टार्ट हूंदो आहे, उहो कंहिं न कंहिं सुठे सूफ़ी कलाम सां या कंहिं धमाल सां। अॼु ख़ूबसूरत धमाल आहे, तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ अंबर महक जो आवाज़ु आहे, हिन धमाल खे दिलि में लाहिजो, इंजॉय कजो। कलंदर लाल जी
प्यार दरिया हो आ दरिया हो बुलट जी थो वञे नेठ इंसान आ इंसान बि मटिजी थो वञे प्यार दरिया हो आ दरिया हो बुलट जी थो वञे छा कजे दिलि खे सुकून हुजे ऐं दिमाग़ खे ताक़त हुजे त ज़िंदगीअ में असां घणो कुझु करे सघूं था ज़िंदगीअ खे असां आसान करे सघूं था मज़े वारी ज़िंदगी ठाहे सघूं था जेकॾहिं असांजे दिलि खे सुकून आहे ऐं दिमाग़ खे ताक़त आहे ऐं दिमाग़ खे ताक़त तॾहिं हूंदी आहे जॾहिं तव्हां घणो न सोचींदा आहियो तव्हां घटि सोचींदा कयो ॿियनि जे बारे में घटि सोचींदा कयो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में पंहिंजे कैरियर जे बारे में पंहिंजो जेको अॻियां तव्हांजो फ्यूचर जेके ॿार अचणा आहिनि ज़िंदगीअ में उन्हनि जे बारे में सोचणो आहे बाक़ी ज़िंदगी ईअं गुज़ारणी आहे सो वेल अॼु कयूं पिया पाण ॻाल्हि त शादी जेका करे थो माण्हू उहा लव मैरिज करे या अरेंज मैरिज करे मतिलबु लव मैरिज मतिलबु त हिकिड़ो माण्हू पंहिंजी पसंदि सां पाण ई कंदो आहे ऐं अरेंज मैरिज जेका हूंदी आहे उहा पंहिंजी फैमिली जी पसंदि सां पंहिंजे वालदेन जे पसंदि सां हूंदी आहे त ज़रूरु अॼु शो में शामिलु थी कहिड़ी शादी कामयाबु आहे अॼु शामिलु थी मूंखे ॿुधाईंदा 02135121764 टेलीफोन नंबर इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो मैसेज तव्हां करे सघो था जनाब राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था सो वक़्तु जॾहिं गुज़रंदो आहे त माण्हू में चेंजिंग थींदियूं आहिनि तमामु घणियूं ऐं वक़्त सां गॾु गॾु माण्हू खे तजुर्बा बि थींदा आहिनि जॾहिं ज़िंदगी गुज़रंदी आहे तजुर्बा थींदा आहिनि ऐं ऑटोमेटिकली माण्हू जीअं ज़िंदगी गुज़ारींदो आहे तीअं मैच्योर थी वेंदो आहे सो तव्हां बि ॾिसो पंहिंजे वक़्त खे किथे किथे वक़्तु असांखे साथ न ॾींदो आहे पर असांखे हिन वक़्त सां गॾु हलणो पवंदो आहे साम्हूं ॾींहुं जीअं तूफ़ान अचे पियो इनखे हाणे केरु नथो रोके सघे केॾियूं बि मशीनूं अची वञनि कुझु बि थी वञे इन साम्हूं ॾींहुं तूफ़ान खे केरु नथो रोके सघे छो त इहो वक़्त जो हिकिड़ो फ़ैसिलो आहे इनखे वक़्तु ठाहियो आहे इहो वक़्त सां गॾु गॾु अचे पियो सो वक़्तु वीदो ही बि गुज़री सो हिन वक़्त खां पोइ पाण वरी उहे साॻियूं ॻाल्हियूं मतिलबु साॻी चवंदा आहिनि साॻी मानी साॻ सां साॻी मानी साॻ सां थी वेंदी सो मथां ईद बि अचे पई क़ुर्बानीअ वारी ऐं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जॾहिं क़ुर्बानी वारी ईद ईंदी आहे त उहा ॾाढी उहा ॾुखी पवंदी आहे छो त पोइ जेका हीअ ईद गुज़री हुन में असां डबल पघारूं बि खणी आयासीं महीनो वॾो थी वियो हाणे वरी जेको आहे सो ईद उल अज़हा अचे पई अञा हुन जा ख़र्चे ई थक को लथा वरी ॿी ईद अची वई सो स्पेशली जेके ज़िमेदारान हूंदा आहिनि ज़िमेदार माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ ॾाढा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि पर ज़िंदगीअ में प्रॉब्लम्स ईंदा रहंदा आहिनि ऐं कोशिशि इहा हूंदी आहे उहो ई मर्द हूंदो आहे जेको पंहिंजी ज़िमेदारियुनि खे फेस कंदो आहे सो 02135121764 अॼु जो पहिरियों कॉलर ॾिसूं था त केरु आहे जी अस्सलाम वालेकुम हलो अंदरि आवाज़ न पियो अचे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं ख़ुशि आहियो तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह मिठा केरु पियो ॻाल्हाए साईं टंडो आदम चांडियो चांडियो साहब जी साईं कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहे चाक चङो भलो साईं अल्लाह जी महिरबानी तव्हां भाउ दोस्त तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ऐं ठीकु ठाक तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी महफ़िल में राति थिए थी सूर जागनि था साईं बिल्कुलु सूर जागनि था छा कहिड़ा सूर अथई मूंखे ॿुधा ज़िंदगीअ में सूर साईं असांखे न तव्हांखे जागनि असां ॻाल्हि कई आहे मूंखे त सूर आहे नी कोन राति थींदी आहे असां ईंदा आहियूं त माना सूर जागंदा आहिनि सुठा गाना ॿुधाईंदा आहियूं तव्हांखे इहा ॻाल्हि आहे त गाना खे सुठा ॿुधाया सूरनि वाला बचाईंदो हा हल अंब खाई पियो अरे अंब सफ़ा हींअर खाधा अथऊं वाह 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 चङो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त शादी जेका माण्हू कंदो आहे उहा माण्हू पंहिंजी पसंदि सां करे या घर वारनि जी पसंदि सां करे साईं अगरि हे ॾिठो वञे न त माउ ऐं पीउ जेके हूंदा आहिनि सो औलाद जी भलाई में हूंदा आहिनि ठीकु आहे त उन्हनि जी पसंदि अगरि शादी कजे त बहितरीन ऐं सुठो रहंदो असांजे सम्झ मुताबिक़ सम्झो तव्हांजी शादी थियल आहे न साईं नंढड़ा आहिनि अच्छा माना हाणे मिंथ पिया कयो घर वारनि खे त हूअं पंहिंजी त का मिले कान थी की हाणे मतिलबु इहो माना माउ पीउ खे बसि ख़बर हुजे उनखे ख़बर आहे उहे सुठी कराईंदा सही कराईंदा न ईअं न साईं बिल्कुलु बिल्कुलु हा उहो इशारो सम्झी वियुसि तुंहिंजो दोस्त केॾे कंहिंखे कहीं पे निगाहें कहीं पे निशाना हा बिल्कुलु इहा ॻाल्हि बि सही आहे इहा ॻाल्हि सही आहे चलो ख़ुशि हुजो आबाद कोई गानो वानो ॿुधाए पंहिंजी आवाज़ में सर पंहिंजी आवाज़ में कोन्हे शाइरी चयो त ॿुधाए मुंहिंजा राणा ॿुधाए वए खां पोइ मूंखे विसारे छॾियो तो हा ॾही ॾुख मूंखे रोआरे छॾियो तो हाय हाय अचणु कयो बंदि तो पंहिंजो ॾही सूर मूंखे सताए छॾियो तो वाह वरी गनी आयो दर तुंहिंजे ते तंहिंखे दर तां बि धिकारे छॾियो तो वए खां पोइ मूंखे विसारे छॾियो वाह
करणो छा आहे, किरदार छा आहे ज़िंदगी में? सर जी करणो छा आहे? सर आवाज़ तव्हांजो घटि पियो अचे। करणो छा आहे, किरदार छा आहे? किरदार सर ज़िंदगी में सुठो गुज़ारणु घुरिजे। हा, तुंहिंजो किरदार छा आहे ज़िंदगी में? सर किरदार त बहितरीन आहे ऐं कोशिशि इहा ई आहे त सुठो गुज़ारियूं। चलो वेरी गुड ज़बरदस्त चांडियो साहब। टंडो आदम वारनि खे, परियां शहदादपुर वारनि खे, सांगड़ वारनि खे, वरी हेॾा मीरपुर ख़ासरनि सभिनी खे राजा मेमण जा सलाम। सर सॉन्ग डेडिकेट करां नाला वठणा नहीं डेडिकेशन या फरमाइश न हूंदी आहे हिते। सर बिल्कुलु न, न बिल्कुलु न, इहे फोन करे डेडिकेट करे छॾियो। फोन हाणे गानो हले थो तुंहिंजे लाइ अथई। सर कलाम बीहो ऐं ॿुधायां तव्हां कहिड़ो चवां सर। छो फरमाइश घर वारनि जी पूरी कोन कंदो आहियां, तुंहिंजी किथां कंदुसि बेटा, फरमाइश प्रोग्राम न आहे। वेल जी, अॼु टॉपिक आहे शादी। ऐं शादी जेको माण्हू करे उहो पंहिंजी पसंदि ते करे या घर वारनि जी पसंदि ते करे, लव मैरिज या अरेंज मैरिज, पोइ इन्हनि ॿिन्ही मां कहिड़ी शादी कामयाबु आहे ऐं कहिड़ी शादी करणु खपे। सो जेके शादीशुदा माण्हू आहिनि उन्हनि खां ज़रूरु इहो जवाबु वठंदासीं। सो 02135121764 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज जमा करे सघो था जी। राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे उन ते मैसेज बि करे सघो था। सो राजा मेमन जे अॻियां लाइव विथ राजा लिखियलु आहे, उन ते तव्हां मैसेज कयो ऐं मैसेज में कोशिशि कयो त का न का सुठी सुहिणी नज़म, का न का सुठी सुहिणी शाइरी, का न का सुठी सुहिणी ॻाल्हि लिखी मोकिलींदो त मूंखे बि मज़ो ईंदो। ऐं जेके ॿिया शो जेके साइलेंट व्यूअर हूंदा आहिनि, जेके न कॉल कंदा आहिनि न मैसेज कंदा आहिनि, उन्हनि खे ॿुधण में मज़ो ईंदो। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं, कहिड़ा हाल अथव? बिस्मिल्लाह साईं, केरु आहे? साईं मीरा सन चांडियो क्लिफ्टन मां बाबा। कहिड़ा हाल आहिनि चांडियो साहब? अल्लाह जा लख एहसान कुर्बन। तव्हां किथां आहियो बाबा? निंड मां उथियो आहियां, ॾींहं खां लॻो पियो आहे बाबा। निंड बि देर मदार कंदा आहियूं, मज़दूर माण्हू। हा, थका वटा चओ बाबा, थका वटा। हा साईं हा। ॿियो ख़ैरु आहे? अल्लाह जा लख एहसान। ख़ुशि वेठो आहे, ज़िंदगी मज़े में पई गुज़रे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह साईं, फर्स्ट क्लास गुज़रे थी। पंहिंजे बच्चनि जी ड्यूटी ॾियूं था, उन्हनि जो पेट पालियूं वेठा आहियूं बाबा। चलो वाह 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 वाह। शादी थियल हूंदी तव्हांजी पक? हा साईं, गंज बचड़ा आहिनि माशाल्लाह। अरेंज मैरिज आहे, पंहिंजी पसंदि ते कयव या घर वारनि जी पसंदि ते? साईं पंहिंजी पसंदि ते बाबा। वाह वाह। लव मैरिज आहे माना? जी साईं। पोइ माइट मञी विया माना? माइट मनी आहे न पिया मञनि, असांजो ज़िंदगी तव्हां त असां सां गॾु न गुज़ारे। हा उहा ई ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे माशाल्लाह। माना शादी तव्हां चओ था त पसंदि जी शादी कजे त माण्हू कामयाबु थियो थो वञे, पर शादी उहा कामयाबु थियो वञे। पसंदि जी बि साईं रुगो हिकिड़े माण्हू जी न हुजे न, अॻिले खां बि राय वठिजे। राय कहिड़ी आहे? हा हा, इहा बिल्कुलु। पोइ माना ॿई पासा इहा हुई माना मोहबत। हा साईं, इहा ई ॻाल्हि आहे न बाबा। चलो वाह वाह, ख़ुशि हुजो, सदा सलामत हुजो तव्हां, तव्हांजी भाभी, तव्हांजा बचड़ा। साईं माउ पीउ बि सही सोचींदा आहिनि, पर अक्सर तव्हांखे ख़बर आहे त के साड़ में बि रिश्ता वठंदा आहिनि, के खूननि में बि वठनि था। पोइ तो चवनि था त इतो शादी करणी आहे, भले अॻिले जे घर खे बाहि लॻी वञे। बस छा कजे को कलाम ॿुधाए भाभीअ जे लाइ। साईं कलाम जहिड़ो हाल आहे मिड़ई कोशिशि। ॿुधाए दोस्त ॿुधाए, जहिड़ो हाल आहे असां बि ॿुधण लाइ वेठा आहियूं हिते। ॿुधाए। महिरबानी साईं, महिरबानी साईं, ॿुधाए। ओ वाच विंदड़ तूं वाच वटियूं वञो, अकड़नि सां मूंखे तंग न कर, चैन घड़नि जो आई मुसाफ़िर, मुर्की ॾिसी मुंहिंजे खंग न कर। ओ मूंसां कीअं तूं प्यार कंदे, परे वेंदे परदेस, हलियो वेंदे तूं देस पंहिंजे ते, मूंसां निभाईंदे केसी। वाह दुआन में याद मिठा, दुआन में याद। अल्लाह से खुश रखे, आबाद जो। थैंक यू वेरी मच जानी खालिद शाह साहब। गाने जी तरफ़ हलंदासीं पाण। महिरबानी साईं, महिरबानी। पाण हिकिड़े ख़ूबसूरत सुठे सुहिणे गाने जी तरफ़ हलंदासीं। ऐं गाना मां चवंदो आहियां त मौसीक़ी हिकिड़ी रूह जी ग़िज़ा आहे, पर जॾहिं सुठो सुहिणो गानो ॿुधण जे लाइ मिली वञे त सॼे ॾींहं जा थक लही वेंदा आहिनि। सो अॼु दिलि पई चए कुझु गाना, कुझु गीत वधीक हलायूं ऐं कोशिशि कयूं। शाह साहब चवंदो आहे यार न कॉल्स कुझु वधीक करूं, कॉल बि वठंदासीं, पर मां चवंदो आहियां त मौसीक़ी ज़रूरी आहे, गीत ज़रूरी आहिनि, गाना ज़रूरी आहिनि। त हिन प्रोग्राम में लाइव विथ राजा में गानो बि ज़रूरी आहे। त गाने तरफ़ हलूं।
पानी सा गर 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 पानी सा गर गर सा पानी सा गर 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 पानी सा गर गर सा पाई पायल पेरन में जरे तू नाज सालंदिया पाई पायल पेरन में जरे तू नाज सालंदिया तू नाज सालंदिया अला मुख ॾाढो वणंदिया अला मुख ॾाढो वणंदिया मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी या तू मुर्गी जो ॾिसंदो आ मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी या तू मुर्गी जो ॾिसंदो आ तू मुर्गी जो ॾिसंदो आ अला मूंखे ॾाढो वणंदो आ अला मूंखे ॾाढो वणंदो आ मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी या तू मुर्गी जो ॾिसंदो आ मुखे पसंद हुए बचपन खां इहा तोखे भी प्यार ख़बर इहा तोखे भी प्यार ख़बर मूंखे पसंद हुए बचपन खां इहा तोखे भी प्यार ख़बर इहा तोखे भी प्यार ख़बर दिल ख़ुशीअ मां झूमी पए थी जॾहिं जानू चवंदिया दिल ख़ुशीअ मां झूमी पए थी जॾहिं जानू चवंदो आ जॾहिं जानू चवंदो आ अला मूंखे ॾाढो वणंदो आ अला मूंखे ॾाढो वणंदो आ पाई पायल पेरन में जॾहिं तू नाज़ सां हलंदिया तू नाज़ सां हलंदिया तुंहिंजी सुहिणी अखियुनि में ॾिसंदे मिठड़ा मां गुम थी वञा थी मिठड़ा मां गुम थी वञा थी तुंहिंजी सुहिणी अखियुनि में ॾिसंदे मिठड़ा मां गुम थी वञा थो मिठड़ा मां गुम थी वञा थो वठी प्यार मां मुंहिंजे हथनि खे केॾो चाह मां चुमंदो आ वठी प्यार मां मुंहिंजे हथनि खे केॾो चाह मां चुमंदिया केॾो चाह मां चुमंदिया अला मूंखे ॾाढो वणंदिया अला मूंखे ॾाढो वणंदिया पाई पायल पेरन में जॾहिं तू नाज़ सां हलंदिया मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी या तू मुर्गी जो ॾिसंदो आ तू नाज़ सां हलंदिया तू मुर्गी जो ॾिसंदो आ तू नाज़ सां हलंदिया छा कजे तुंहिंजी आमद ते गुल विछाया मां रस्ता तोले सभु संवारिया मां ऐं जॾहिं को पहिरीं प्यारो को दिलि वारो ईंदो आहे असां वटि त असां हुन लाइ इहो ई चवंदा आहियूं त हुनजे लाइ गुल विछायूं ऐं जेतिरो हुनजे लाइ सुठो थी सघे या हुनजे लाइ कयूं सो हमेशह असां चवंदा आहियूं न त मोहबत प्यार इश्क इहे सभु शयूं हिकिड़ी किताबी ॻाल्हियूं आहिनि ठीकु आहे। इहे जॾहिं शाहरुख खान जी फिल्मूं आयूं उन खां पोइ ख़बर पई यार मोहबत बि का शइ आहे है कुछ कुछ होता है ईअं थियो न। उन खां पहिरियां त का ख़बर न हुई, इटी ॾ करे छॾींदा हुआसीं, सम्झ में ई न ईंदी। पोइ वरी डाइजेस्ट आया, पोइ वरी हुन में 3 औरतें 3 कहानियां, पोइ अलाए छा छा माना। उन खां पोइ असांखे ख़बर पई त मोहबत बि आहे, प्यार बि आहे, लव बि आहे, कंहिंखे गुल बि ॾिबो आहे, कंहिंखे तोहफ़ो बि ॾिबो आहे, कंहिंसां कुझु ॻाल्हियूं बि कबियूं आहिनि।
सो ये दुनियावी चवंदा आहिनि दुनियावी बातें इहे त हीअ दुनिया जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं बसि कोशिशि कंदा कयो त तव्हां पंहिंजो पाण खे कंहिंजी आदत न विझंदा कयो। जीअं मूंखे चांहि जी आदत आहे, चांहि खां सवाइ मां नथो रही सघां, ईअं ई असांखे कंहिं माण्हूअ जी आदत थी वेंदी आहे ऐं जॾहिं माण्हूअ जी आदत थी वेंदी आहे त पोइ उन आदत खे छॾणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। सो कोशिशि करे सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजी एजुकेशन जी तरफ़ ध्यानु ॾियो, सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजे कैरियर जी तरफ़ ध्यानु ॾियो। जॾहिं तव्हां वटि पैसो अची वियो, जॾहिं तव्हांखे ज़बरदस्त जॻह ते पहुची विया त तव्हां पंहिंजे पूरे ख़ानदान खे बि सेट करे छॾींदा ऐं उन सां गॾु गॾु जनाब तव्हांखे हर उहा शइ मिलंदी दुनिया जी जेका तव्हां चाहियो था। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे राजा बेटा, ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। केरु आहे? सुञातो न, एतिरो यको कालू कंदी आहियां न सुञातो। अदी मिसिस फेरोज़ थी ॻाल्हाए छा? जी जी। छा कजे, तूफ़ान लॻो पियो आहे, टेंशन लॻा पिया आहिनि, मथां ईद लॻी पई आहे, गर्मी लॻी पई आहे, ॿारनि जा वरी नवां क्लास शुरू था थियनि, अलाए छा थींदो असांजो सम्झ में नथी अचे ॻाल्हि। अल्लाह ख़ैर कंदो, न थींदो कुझु। अल्लाह साईं त ख़ैर कंदो। पर हेॾे जेका इहे त तूफ़ान ईंदो वेंदो आहे, और हेॾे जेको ॿियो तूफ़ान आहे असांजे घर में त बाबा ॿारनि जा नवां कपिड़ा बि वठिणा आहिनि, ड्रेसिंग बि वठिणी आहे ऐं यूनिफॉर्म बि वठिणी आहे, नया कोर्सिस बि वठिणा आहिनि। भला छा कयूं, इहे रस्मूं आहिनि त कबा छा कजे, फीस वरी स्कूल वारनि वधाए छॾी आहे। अच्छा। हा, ॾाढा सूर, ॾुख ॾाढा अथई मूंखे। अल्लाह तुंहिंजा ॾुख दूर कंदो, उनजे सदके असांजा बि दूर कंदो। मुंहिंजियूं बि वेंदियूं आहिनि, पोटा पोटियूं स्कूल वेंदा आहिनि, पोइ फीसियूं भरींदो आहे मुंहिंजो पुटु। छा कजे, माशाल्लाह। मुंहिंजी जेका धीउ आहे काइनात, उहा A+ ईंदी आहे न हर उनमें, हुनखे मज़ो न ईंदो आहे, ऐं A1 ईंदी आहे। ऐं मुंहिंजो जेको बि वॾो पुटु आहे ईमान, उहो A आयो आहे। बाक़ी ॿियो जेको आहे न विच वारो, उहो थोरो माना ईअं प्रॉब्लम आहे हुनखे पढ़ाई जो, उहो सम्झे ई नथो ॻाल्हि खे। माशाल्लाह। न, मुंहिंजी पोटी हिकिड़ी 1 क्लास में आहे, ॿी 2 में आहे, पोटो जेको आहे सो 3 में आहे। ईअं आहिनि मुंहिंजा ॿार। चलो माशाल्लाह माशाल्लाह। ॿियो सभु खे लॻो पिया, ख़ुशि वेठी आहीं, तबियत ठीकु आहे? गर्मीअ खे एंजॉय करी पई, पर कल्ह मिले न पियो, वरी पोइ मां छॾे ॾिनो। छा कजे छा कजे, अॼु टॉपिक वरी तो वारो साॻियो अथई। बस मां समझी वई मां। अॼु वरी टॉपिक साॻियो आहे त घर वारनि जी पसंदि जी शादी कजे या पंहिंजी पसंदि जी शादी कजे। अलाह मूंखे ॿुधाए। मतिलबु ॿुध न, इनखे हाणे ओपन न कबो। बसि माम में शादी जेका आहे न, अरेंज मैरिज कजे, लव मैरिज न कजे। लव मैरिज न कजे, न कजे। माउ पीउ जेको ॿारनि जे लाइ, औलाद जे लाइ कॾहिं बुरो न सोचींदो आहे। मां चवंदो आहियां माउ पीउ जे लाइ त माण्हू सोचे थो, पर शादी जेको कंदो आहे उहो जेको ॿार हूंदो आहे उहो पाण पंहिंजे लाइ कंदो आहे न, या माउ पीउ जे लाइ कंदो आहे? पंहिंजे लाइ कंदो आहे त पोइ उहो खूह में टपो ॾे त असां हुनखे ॼण ॾियूं त खूह में टपो ॾे, सोचे सम्झे। इहो अदी तूं पर्सनल थी वठी, हाणे ॻाल्हि आहे सिधी। हिकिड़ो भला मूंखे तज्जियो करे ॿुधा त शादी अरेंज मैरिज करणु खपे? हाणे मां तोखे ॿुधायां, मुंहिंजा ख़ैर सां 6 बच्चा आहिनि, सभिनी जी शादियूं मां पाण कराई अथमि। वाह 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 वाह। सभिनी जूं, यकीन करे, हिकिड़ी मुंहिंजी धीअ अमेरिका में थी, न्यूयॉर्क में, ऐं हिकिड़ी मुंहिंजी धीअ थी क्लिफ्टन पे शादी थी अथसि। हिकिड़ी मुंहिंजी धीअ जेका आहे सा मुंहिंजे भरिसां ई चेपल में घर अथसि। पुटु मुंहिंजो जेको आहे उनजी मूं शादी कराई, उन NND में असिस्टेंट प्रोफेसर आहे मुंहिंजी नुंहुं। माशाल्लाह माशाल्लाह। मां सभु सुठा उन्हनि खे कराए। हे जेको थियो न त बसि ॿियो पुटु मुंहिंजो जेको आहे उहो बि मां कराई उनजी। कुझु बि कर, मां तुंहिंजे इन पुट सां गॾु आहियां। बसि हाणे माम में चओ छॾ, हाणे यूट्यूब ते वेठा ॾिसनि था। मां बि त तुंहिंजो पुटु आहियां न, भला इहा कहिड़ी ॻाल्हि थी करी? बसि अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। आदत थी वई आहे तोसां ॻाल्हाइण जी, कसम सां। हाणे सवेल मानी खाई, मानी खाई, वरी थोरो किचन जो थोरो कमु सम्झियुमि, कॾहिं मूंखे बि करणु घुरिजे, वेहंदमि त वेझी वेंदमि। अलाह जो शुक्र आहे कमु कंदी आहियां। अलाह साईं तोखे ख़ुशि रखे ऐं खोड़ साल जियो, सिहत तव्हांखे अलाह साईं ॾिए। ऐं घबराए न, तुंहिंजो हीउ पुटु वेठो आहे हिते तुंहिंजे लाइ विढ़ण लाइ, पर ॾिस मां हुन सां थोरो थोरो गॾु आहियां। न, अॼु आयो ही, मां मम्मी ॿुधाए, अॼु आयो हल रस्तो। अंब कटे ॾिनमांसि, टेबल ते रखी वई मांसि, ॼमूं रखी वई मांसि।
ॿियनि ॿारनि खे त कोन रखे ॾींदी आहे, सभु रखियूं वई ॿियनि ॿारनि खे त कोन थी अंब कटे ॾी ॼमूं रखे ॾी, इनखे ॾाढो थी भाई सभिनी खे ॾींदी। अलाह जो शुक्र आहे, अंब जा लख एहसान, ॼमूं किरकियूं हर शइ पई। चलो माशाल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, मां हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु तव्हांखे ॿुधायां त हर शइ अल्लाह साईं जे तरफ़ां थींदी आहे ऐं कुझु शयूं अल्लाह साईं जी तरफ़ां। मां थोरी ॾिस न, मां थोरी न, मां इलाही दीनी तरफ़ आहियां। हे जेको पतो आहे न, इहो बि अल्लाह जे हुकुम खां सवाइ न हिलंदो आहे। असां जेको हिकिड़ो निवालो खाऊं था, उहो बि चवंदो मां हिनखे हज़म कयां जा ज़हर करे छॾियां। बस छा कजे, हो कोन चवंदा आहिनि दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा। किथे आहिनि दोस्तियूं, किथे आहिनि इहे सभु? इहे दोस्त ॾिठई न, दोस्तनि जा कम ॾिठई न, दोस्तनि जा। बस छा कजे, छा कजे। दोस्तियूं जेके अञा मर्द वफ़ादार थींदा थी, लेडीज़ दोस्तियूं दुश्मनी थींदियूं थी, उहो पेट में खंजर हणंदी थी, उहे सारोली हूंदियूं आहिनि। चङो कंहिंखे लटो न सहनी, न घर सुठो सहनी, न कुझु। इहो मूंसां बि ईअं थियो न पोइ। बस तूं इहो दिलि जो हाल ओरींदी आहे न, मूं वटि अची मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। मां चवंदो आहियां तोखे चवां थी न त मूंखे बि आदत थी वई आहे। बैलेंस पुट खे चवंदी आहियां 500 मोकिलींदो आहे, पोइ मां चवंदी आहियां त बसि हाणे ॿिए हंधि घटि कंदी आहियां, राति जो मज़ो पर 4 ॾींहं जो लॻंदो आहे त तव्हां सां ॻाल्हाईंदी आहियां। चलो अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं हमेशह आबाद रहो। इंशाल्लाह इंशाल्लाह। मूंखे सिकाए पाण तुंहिंजी त मां हिन सां किथे मिलां। हा ज़रूरु, अल्लाह साईं लिखियो हूंदो त मुलाक़ात बि थी वेंदी जल्दी। इंशाल्लाह इंशाल्लाह। ठीकु आहे। चप्पल में मुंहिंजो भाउ बि रहंदो आहे नंढो, पर हाणे वेंदो न आहियां हुन ॾे। मुंहिंजो गिरी हिकिड़ो थी न्यू सिटी चप्पल थी नओं, मुंहिंजो आहे ओल्ड सिटी में, माना मुंहिंजो जेको पुराणो सिटी आहे। पुराणो मूं वारो भाउ पुराणे में रहंदो आहे, असांजो नवे में न रहंदो आहे, पुराणे में रहंदो आहे। अच्छा, पुराणे में पुराणा वरी हुन नए खां भला थी। पाणी असां वटि जाम आहे हिते, 200 जे गजर जा बि आहिनि, 150 जा बि आहिनि हिते घर, डबल स्टोरी माण्हू पाण बने बि ठाराया आहिनि। वाह 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 वाह, बस ख़ुशि हुजो, आबाद हुजो। पोइ तुंहिंजो भाउ कहिड़े गलीअ में रहंदो? अलाए कहिड़ी गलीअ में रहंदो आहे, अलाए किथे रहंदो आहे, पर रहंदो चप्पल में आहे। अच्छा, पोइ तोसां नाराज़ आहे? न नाराज़ कोन्हे, पर हक़ीक़त आहे मां वरी पंहिंजे दुनिया जे हिननि सूरनि में, तकलीफ़ुनि में, परेशानियुनि में माना वक़्तु वेंदो आहे गुज़री, न भाउ सां मिलां, न भेण सां मिलां, न छा न छू, घर वञा पंहिंजे कमरे में बंदि थी वेंदो आहियां। अब्बा नंढी उमिरि जो आहे, तोखे कहिड़ा? मां नंढी उमिरि आहे, वॾी नंढी उमिरि आहे, माशाअल्लाह। ज़िंदगी शुरू आहे, ज़िंदगी शुरू थी। बस बाबा जॾहिं बाबा साईं गुज़ारियो न, उन खां पोइ सॼियूं ज़िमेदारियूं मुंहिंजे मथां अची त पोइ बस ज़ाहिर सी ॻाल्हि आहे। ख़बर अथव मां जंहिंसां बि मिलंदी आहियां न, उहो अमीर थी वेंदो अथव। मुंहिंजो हिकिड़ो अमीरी न खपे, अमीरी न खपे पाण खे फ़क़ीरी सुठी थी लॻे, पर बस दिलि खे सुकून हुजे, एतिरो हुजे त माण्हू खाई पी सघे। न एतिरो हाणे अल्लाह जो करम आहे, अल्लाह साईं जो करम आहे, अल्लाह साईं जो शुक्र आहे। ऐं जेको आहे पर उनो वीचारो छोकिरो ईअं हूंदो, मूंसां जो मिलियो त उनखे शादी थी, अमीर थी वियो। साईं ख़ालिद शाह असांजो फ़क़ीर दोस्त आहे, चवंदो आहे मां मुंहिंजे लाइ तूं लकी आहीं। हा असांजो दोस्त आहे, डायरेक्टर आहे मुंहिंजो साईं ख़ालिद शाह साहिबु, उनखे बि दुआऊं कंदी कर। अंबनि जो आसरो ॾिनो अथई, जीअं वञा ॻोठ खयो चा। असांजी कहिड़ी दुआ में यादि, दुआनि में यादि अती। मिसिस फेरोज़ असां सां गॾु जी, थैंक यू वेरी मच। हमारे शो में शामिल थिया। कचहरीअ में वरी ख़बर ई कान पई, तमामु वॾी कॉल थी वई, का ॻाल्हि कान्हे का अती जेका आहे सो अमड़ आहे असांजी। सुठो लॻंदो आहे जॾहिं शो में शामिल थींदी आहे। त ख़ूबसूरत ट्रैक आहे, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे। ज़िंदगी छा वञी बची आहे, नायाब जो आवाज़ु आहे। आई होप त तव्हांखे ज़रूरु इहो गीत सुठो लॻंदो, एंजॉय कजो।
वेलकम जी अगेन, खुशामदीद, भलीकार। अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जी मोहब्बतूं, अवां जी मोहब्बतुनि जो जेको एहसास है राति जो 2 कलाक मूंसां गॾु गॾु हूंदो आहे। कोशिशि हूंदी आहे त हिन प्रोग्राम में घणियूं लाइव कॉल्स हुजनि, घणा मैसेज हुजनि। मैसेज अवां करे सघो था, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां जॉइन करे उनखे उन ते मैसेज करे सघो था। पंहिंजो को न को सुठो सुठो का शायरी हुजे, का नज़म हुजे, का ॻाल्हि हुजे, उहा तव्हां हुन में वञी लिखी सघो था। 021351217764 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल। अॼु जो टॉपिक आहे त शादी जेको माण्हू कंदो आहे उहो पंहिंजी पसंदि सां करे या पंहिंजे माइटनि जे, घर वारनि जे, रिश्तेदारनि जी पसंदि सां करे। ज़रूरु प्रोग्राम में शामिल थी ॿुधाइजो। ऐं इंट्रस्टिंग हिकिड़ो टॉपिक रखियो आहे त मुंहिंजो थोरो का अहिड़े मज़े वारी ॻाल्हि उन टॉपिक जे लाइ हुजे त जंहिंमें जीअं सवेल अधो आयो त साईं वाह वाह, ज़िंदगी मज़े में आहे, ऐं शादी बि थी आहे, बचड़ा बि आहिनि, ऐं ॿई पासा मोहबत हुई जो शादी हले पई। सो गुड आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं इहो चवंदा आहिनि न त साथी ज़िंदगीअ जो अहिड़ो हुजणु खपे जेको असां सां गॾु हले, त उहो असां सां गॾु ॾुखनि में, सुखनि में, हर मोड़ ते असां सां गॾु हुजे। बाक़ी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त जॾहिं अवां हलंदड़ गाॾीअ में हूंदा आहियो त हर को माण्हू तव्हां सां गॾु हूंदो आहे, पर जॾहिं तव्हां कंहिं जॻह ते बीह वेंदा आहियो त माण्हू काफ़ी अॻिते निकिरी वेंदा आहिनि या पोइ हिते रहिजी वेंदा आहिनि, पर तव्हां उते ई बीठा हूंदा आहियो। कोशिशि कंदा कयो त अहिड़ा ज़िंदगीअ में माण्हू आहियो जेके अव्हां सां गॾु हली सघनि, अव्हांजे लाइफ जे सफ़र में, ज़िंदगीअ जे सफ़र में कंटिन्यू तव्हांखे मंज़िल ताईं पहुचाइनि। हिकिड़ी कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु आहे? राजा भाई खैरियत आहे? सभु ख़ैर। मिठा, केरु पियो ॻाल्हाए? बलूचिस्तान में ॻाल्हायां थो, शमन भाई। बलूचिस्तान जे कहिड़े शहर मां? डेरा मुराद जमाली मां। डेरा मुराद जमाली मां। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे, चाको आहे, चङो आहे, भलो आहे? खैर राम, अल्लाह जो करम आहिनि, दुआयूं। तव्हां राजा भाई ख़ुशि आहियो? आऊं बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां, तव्हांजे साम्हूं। छा कंदो आहे राजा भाई? मां रक्शो हलाईंदो आहियां। माशाल्लाह। शो ॾिसंदो आहे मुंहिंजो रेगुलर? माशाल्लाह, मां तुंहिंजो असुल को वठी शो ॾिसंदो अचां थो राजा भाई। तक़रीबन पहिरों को वठी यको शो ॾिसंदो, पर काल क़िस्मत सां हाणे लॻी वई आहे। हाय, छा कजे। रिक्शा जेको तुंहिंजो हलाईंदो आहे, उन रिक्शा जे पोयां कहिड़ो शहर लिखियलु आहे? शहरी बस राजा भाई, बस छा आहे, बस छा चई सघूं था। छा लिखियलु अथव? मां की दुआ जन्नत की हवा। मां की दुआ जन्नत की हवा, वाकई इहो बि आहे। बाक़ी तो लिखियलु हूंदो न कुझु शइ। तुंहिंजे रिक्शा में छा अहिड़ी ख़ासियत आहे जो ॿियनि रिक्शनि में न आहे? जी ख़ासियत वधी चिंची रिक्शा हलाईंदा आहियो? चिंची रिक्शा आहे। अच्छा, चिंची माना हो जेको वो कॾहिं कॾहिं ईअं थियो आहे माण्हू घणा वेही आहिनि त ईअं तूं मथे हले वियो जीअं घोड़े वांगुरु? इहो कई दफ़ा थियो आहे, वाकई कई दफ़ा थियो आहे। पोइ कीअं हलंदो आहे हेठि? अरे बैलेंस ई न हुयो चिंची वारे वटि। छा कजे। डेरा मुराद जमाली वारनि खे, कोयटा वारनि खे, ऐं जेके बलूचिस्तान में दोस्त हींअर ॾिसनि पिया, उस्ता मोहम्मद ख़ान खां ॾिसंदा आहिनि काफ़ी दोस्त। ऐं जिथे हिन वक़्तु मुंहिंजो शो ॾिठो पियो वञे, उन्हनि सभिनी खे राजा मेमन जी तरफ़ां मोहबत भरियो सलाम, प्यार भरियो सलाम, ऐं सिक भरियो सलाम। सो सिक जेका हूंदी आहे न, उहा ॾाढी मज़े वारी हूंदी आहे। सिक तॾहिं लॻंदी आहे जॾहिं असां पंहिंजे रिश्तनि में, पंहिंजे दोस्तीअ में, पंहिंजे मोहबत में, या पंहिंजे कंहिं रिश्ते में, रत जे रिश्ते में थोरो स्पेस ॾींदा आहियूं। ऐं मां चवंदो आहियां उन सां मिलो ई न जेको तव्हां सां मिलणु न चाहे। तव्हां उन खां परे रहो, पंहिंजो क़दुरु ॼाणायो उनखे, पाण खे उनखे अहसासु ॼाणायो त तव्हांखे उनजी ज़रूरत आहे ऐं तव्हांजी उनखे ज़रूरत आहे, तव्हांखे उनजी ज़रूरत न आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई, छा हाल आहे? खैर आहे। केरु आहे जी? केरु पियो ॻाल्हाए? सुमेरा। किथां? कश्मीर मां। कहिड़ा हाल आहिनि अदी सुमेरा? ख़ुशि आहियो? अल्लाह जी शुक्र राजा भाई, तो छा हाल आहे? बिल्कुलु ठीकु ठाक, अव्हांजी दुआउनि सां, अव्हांजे साम्हूं। अदी सुमेरा छा कंदी आहे? मां घर में रहंदी आहियां, सिलाई कढ़ाई कंदी आहियां। चलो वेरी गुड। तव्हां घर में रहंदा आहियो? साईं ख़ालिद शायदि रेलवे स्टेशन ते रहंदो आहे। हीउ वीचारो जेको इरफान आहे, कहिड़ी अस्पताल आहे हिते, कयूं आबाद उन में रहंदो आहे। ऐं मां हेॾे जेको आहे नेशनल अस्पताल जे साम्हूं जेका पार्किंग आहे उते रहंदो आहियां। हे जेके सभु आहिनि उहे पंहिंजे घर न वेंदा आहिनि। तव्हां घर में रहंदा आहियो?
सही है साईं ॿियो छा हाल ख़ुशि आहे सच सच सम्झी हा सभु ॿियो ख़ैर आहे हेलो जी जी मां चयो भाई ॿियो छा हाल ख़ुशि आहे त सही मां त ख़ुशि लॻा थो नथो लॻा माशाल्लाह तो लगे वाइट शर्ट में सूट तो सूट कयां तो जी चलो गुड भली कार शादी पंहिंजी पसंद ते करण खपे या घर वारनि जी पसंद ते अदा मां जो सलाह इहो जेको माण्हू ज़िंदगी हुनजो लाइफ हुनजो माना लव मैरिज करे सही आहे अरेंज में मज़ो न आहे अरेंज में मज़ो न आहे लव मैरिज करे अदी मुंहिंजी शादी थियल आहे सुमेरा हा लव मैरिज सही आहे तव्हांजी ज़िंदगी हुनजी आहे न उनखे गुज़ारणो आहे इन जे करे लव मैरिज तव्हांजी शादी थियल आहे अदी न मुंहिंजो फ़िलहाल थियल न जॾहिं कंदमि लव मैरिज चलो वाह वेरी गुड ज़बरदस्त ठीकु आहे माना बोलाए थी चए त कंदमि त लव मैरिज कंदमि हा मां लव मैरिज कंदमि इंशाल्लाह चलो गुड को गानो वानो ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ में को गीत गज़ल गानो राजा भाई मूंखे गाना सही न ईंदा आहिनि बसि पहिरियों चकर असां कॉल कयसि शौक़ु खपे शो ॾिसंदा आहियूं बसि पहिरियों अॼु मूंखे गानो तूं ॿुधा पंहिंजे आवाज़ में कहिड़ो गानो ॿुधाए मंज़ूर पकड़ानी जो गानो हुजे हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां तूं जे गॾु गॾु हुजी तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां ठीकु आहे हेलो ठीकु आहे गानो ॿुधई गानो ॿुधई अदी हा इहो मां हा तुंहिंजे बिना कुझु त न आहे अलाए मुंहिंजो गानो ॿुधण खां पोइ कोमा में हली वई अलाए छा अहिड़ो आवाज़ किनो हो मुंहिंजो न भाई मां कोमे में न आहियां छो जो आवाज़ थोरो ड्रॉप थी थो हले छो मौसम सही न आहे न करे हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा पाण खे तुंहिंजे लाइ हो पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त नाहियां हा मां तुंहिंजे बिना ठीकु आहे माशाल्लाह माशाल्लाह वेरी गुड चलो पंहिंजो ख़्यालु रखिजो थैंक यू वेरी मच कश्मीर वारनि खे सलाम कंदकोटारनि खे सलाम महिरबानी अदी सुमेरा मूंसां गॾु गॾु फ्रॉम कश्मीर थैंक यू वेरी मच मुंहिंजी भेण अवां महफ़िल में शामिल थिया सुठी ॻाल्हि आहे ऐं हीअ महफ़िल हूंदी तव्हांजी आहे मां चवंदो आहियां राति जो बैठक हणंदो आहियां मां राति जो 2 कलाक हिन बैठक ते माण्हू ईंदा आहिनि काफ़ी नया माण्हू ईंदा आहिनि काफ़ी पुराणा माण्हू हूंदा आहिनि पंहिंजो हाल ओरे वेंदा आहिनि जीअं अदी पंहिंजो हाल ओरे वई त हा अदा शादी करणु खपे पंहिंजी पसंदि ते करणु खपे ऐं मां बि पंहिंजी पसंदि ते शादी कंदमि चलो सुठी ॻाल्हि आहे हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो जेको आहे सो तज्ज़ियो हूंदो अॼु जे टॉपिक ते हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे साईं नदीम राजपर कोटलालू किथां पिया ॻाल्हायो कोटलालू कहिड़ा हाल आहिनि राजपर साहब ख़ुशि आहे चाक चङो भलो अल्हम्दुलिल्लाह ख़ैर दुआ तव्हां ॿुधायो सभु ख़ैर मां बिल्कुलु ठीकु आहियां कीअं पियो ज़िंदगी गुज़रे तुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक चलो वेरी गुड सुठी ॻाल्हि आहे शादी पंहिंजी पसंदि ते करणु खपे माण्हू खे या त जेको आहे सो घर वारनि जी पसंदि ते साईं जेकॾहिं घर वारनि जी इज़त रखिजे त हुननि जी पसंदि ते करणु घुरिजे न इज़त रखे सघिजे थी पंहिंजी पसंदि ते बि करे उन्हनि खे मञराए पहिरियां माण्हू जी जी बहरहाल पोइ पंहिंजी पसंदि ते शादी थियल आहे तुंहिंजी दोस्त जी 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 थियल आहे पंहिंजी पसंदि ते कई या घर वारनि जी पसंदि ते मां घर वारनि जी पसंदि घर वारनि माशाल्लाह माशाल्लाह केतिरा बचड़ा आहिनि राजा भाई न्याणी जाई न्याणी आहे न फोर्थ थी वई अल्लाह साईं तव्हांखे ज़बरदस्त औलाद ॾींदो असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं मायूस न आहे थियणो ज़िंदगीअ में न इंशाल्लाह न थींदा चलो गुड कुझु ॿुधाए भला पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में को गीत गज़ल गानो अॼु मुमताज़ लखर जो ॿुधाईंदुसि साईं ॿुधायो उमरंद सुक अची यादूं ॻोढ़नि खे चुमियो ॾींदई मरंद सुक अची यादूं ॻोढ़नि खे चुमियो ॾींदई ॻोढ़नि जो वही लारूं गलड़नि खे चुमियो ॾींदई मरंद सुक अची यादूं वाह इहे गलड़ा उघंदे रूमाल पुसी वेंदई
गलड़ा उघंदे उघंदे रूमाल पुसी वेंदई ऐं लुड़क किरी आडो ऐं लुड़क किरी आडो दामन खे चुमियो ॾींदई मरंदुसि त अची यादूं। वाह से वाह, वाह से वाह। राजा तव्हां गानो ॿुधाइजो न इहो ओ साथी तूं ई त ज़िंदगी। अरे छा कजे, छा कजे, छा कजे। हो साथी तू ही ता जिंदगी, हर ख्वाब में हर राह में सोचुन में तू मुझे चाह में। अॻियां यादि न आहे। न अहिड़ी ॻाल्हि न करे, तव्हांजे करे डिश टीवी नहीं वठी आया, मां सिंध टीवी था हलायूं। चलो महिरबानी साईं, महिरबानी महिरबानी। साफ़ हले पई सुणी सुणी। अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल साफ़ हले, सिग्नल 24 खां मथे नथा वधनि, बहरहाल कोशिश कई आहे। हाँ चलो वधी वेंदा, वधी वेंदा। ठीकु आहे, ठीकु आहे, हली महिरबानी। कुर्ब अदो असां सां गॾु हुई राजपत साहब फ्राम कोटलालू। थैंक यू वेरी मच तव्हां शो में शामिलु थिया आहियो, ईअं शामिलु थींदा रहिजो। अॼु जो टॉपिक आहे त जेका शादी असां कंदा आहियूं उहा पंहिंजी पसंदि ते करणु खपे या पंहिंजे माइटनि जे घर वारनि जी पसंदि ते करणु खपे। ख़ूबसूरत ट्रैक आहे, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़, आवाज़ु आहे सोनू कुमार जो, ऐं ॻाल्हि बि कजे प्यार वारी आहे।
वेलकम जी अगेन, खुशामदीद, भलीकार। अवां सभु ॾिसी रहिया आहियूं प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार। अवां जा मैसेज भी प्रोग्राम में पहुची चुका आहिनि ऐं मैसेज मां हमेशह शामिल त रखंदो आहियां, पर कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त मैसेज न रुॻो कॉल्स वठजनि। त महताब सिंधी महिरबानी, हानिया बतूल मूंसां गॾु आहे, थैंक यू वेरी मच हानिया, मां बि शो में शामिल थिया आहियो। छा कजे को अगर बेवफाई करे। आबिद हुसैन आगरो चवे थो त छो थो करी मींहं मूंसां रेस रोअण जी, तालिब मौला सां कया नाहक वॾा नीह, तुंहिंजा ॿ टे ॾींहं मुंहिंजी मौसम सभु का। मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला, अस्सलाम वालेकुम साईं, तव्हां पोइट्री मोकिली। इहा जो तमामु बहितरीन प्रोग्राम। आबिद हुसैन आगरो, मीर मुख्तियार आगरो, साकिब आगरो, ॻोठ फैज़ मोहम्मद आगरो मेहड़ खां, महिरबानी सर। हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आवाज़ कोन थो अचे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा भाउ खुश आं? खैर खैर, अजब गुल। जी जी, खुश आ, चाको आ, चङो आ, भलो आ। वॾी महिरबानी। कीअं अथई दिलि जो मौसम? मौसम हूअं गर्मी आहे, दिलि जो मौसम उदास आहे। छो? बस इहे ज़िंदगी जा सूर आहे न, कॾहिं घटि वधि आहे। छा कजे अॼु जो टॉपिक ख़बर आहे छा आहे? पर मां हाणे हीअं आयो आहियां दुकान तो ऑन करे टीवी ॾिठी आहे, ॿुधायो। बस अॼु टॉपिक आहे त शादी जेका माण्हू करे उहा पंहिंजी पसंदि करे या पंहिंजे घर वारनि जी पसंदि करे। पंहिंजी पसंदि करे त छो करे, पंहिंजे घर वारनि जी पसंदि करे त छो करे? पंहिंजी पसंदि दिलगी आहे, करण बि पंहिंजी पसंदि खपे। वालदेन खे इहो हक़ हली हुजे बि, पर मक़सदु आहे शादी हुनखे पाण खे हर कंहिंखे हलाइणी आहे। इन करे बाक़ी वालदेन कराइनि था सही आहे। पुराणे ज़माने में त सभई ईअं हुया, जेके वॾा कंदा सही थींदो। हाणे वारो दौर अहिड़ो न रहियो आहे ऐं वाकई हुजणु खपे, हर को पंहिंजी पसंदि जी शादी करे सघे थो। तव्हां पंहिंजी पसंदि कई या अरेंज मैरिज कई? मां न कई राजा पंहिंजी पसंदि यार। पंहिंजी पसंदि कई अथई? न मां न कई पसंदि। न कई, माइटनि कराई। चलो खैर खैर। केतिरा बचड़ा आहिनि तव्हांजा? माशाल्लाह माशाल्लाह। चलो अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद। को कलाम शलाम ॿुधाए भला। कलाम ॿुधायां त वरी तूं बि ॿुधाइजां, अहिड़ो पुराणो गानो ॿुधाए, नवां न ॿुधाइजां राजा। हो मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो। हा ॿुधा। लॻी ॾखण जी मारू मुंहिंजा मेर, लॻी ॾखण जी मारू मुंहिंजा मेर, आऊं हिते बंद में बंदियान, आऊं हिते बंद में बंदियान आहियां, लॻी ॾखण जी। मोहम्मद यूसुफ जेको ॿुधा, राहत मिले थी दर्द मां, इहो ॿुधा। छा कजे राहत मिले थी दर्द में, हो राहत मिले थी दर्द में, मां प्यार ता सदके, उन प्यार ता सदके, राहत मिले थी दर्द में, हो दिल में वसायो आहे मूं धरतीअ जे चंड खे, धरतीअ जे चंड खे, जानिब जो जलवो हर घड़ी, हो जानिब जो जलवो हर घड़ी, दीदार ता सदके, उन प्यार ता सदके, राहत मिले थी दर्द में, हो। महिरबानी महिरबानी अजब गुल, थैंक यू वेरी मच। शो में शामिल थींदा आहियो। कंबर शेदात कुटरनि खे मोहब्बत भरिया सलाम। शाइर आहे साईं अख्तर बिरोही, चए थो लथी इंतज़ारी ख़ुदा तोखे आंदो, वई बेकरारी ख़ुदा तोखे आंदो, मिसल तुंहिंजे कोई नज़र कोन आयो, ॾिठे दुनिया सारी ख़ुदा तोखे आंदो, कोई कोन्हे अख्तर ॾुखियो दौर आहे, आहे हर को मारी ख़ुदा तोखे आंदो। वाह साईं वाह, वाह साईं वाह। हाँ साकिब चए थो त कल्फत
कठी करण खां मोहब्बत रती चङी आहे, कूड़े किसे खण खां हिक सिट सची चङी आहे। कारियूं खटियूं न ॻोल्हियो, कारियूं खटियूं न खोलियो, ॿोलियूं मिठियूं के ॿोलियो, रस वल रखी चङी आहे, माखी चखी चङी आहे। पंहिंजा अज़ीज़ उज़वा साथी वञनि सटींदा, उस्ताद दिल पकी कर जो दिल पकी चङी आहे। वाह साईं वाह। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी टीवी प्रोग्राम जी, टेलीविजन का आवाज बंद कर दें। अच्छा कर दी जी, बंद नहीं है। बंद अच्छा, कौन बात कर रहा है? मैं सरवत बात कर रही हूँ कराची से। कौन? सरवत। सरवत? जी जी। सरवत क्या करती हैं? टेलीविजन का आवाज बंद कर दें। सरवत कॉल डिस्कनेक्ट थी। छा कजे, जब भी आप कॉल करें तो टेलीविजन का आवाज तो बंद कर दिया करें ना, नहीं तो फिर ये जो हमारा रिश्ता जुड़ता है यहाँ पे, मोहब्बत का रिश्ता या लाइव कॉल के थ्रू हमारा जो रिश्ता जुड़ता है वो आपका फिर कट जाता है इस तूफान की तरह। सो खैर, अल्लाह से खैर करे। तूफान जी ॻाल्हि आहे त हींअर मां पोस्ट पढ़ियमि पिया त काफ़ी माण्हू मीम्स बि ठाहींदा आहिनि, मज़ाक बि कंदा आहिनि त इंडिया वारा चैनल हलाइनि पिया त कराची पाकिस्तान सां तूफान टकराइबो, पाकिस्तान चैनल हलाइनि पिया त गुजरात इंडिया सां टकराइबो, तूफान चए थो बाबा हाणे ॿिन्ही ॾींहं नथो वञा, मां बांग्लादेश थो हलियो वञा। अहिड़ा सो लतीफ़ा बि ॿुधूं पिया। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा चाला। अरे अदी सना, खुश आहीं? चा कहीं? चंगी आहीं? भली आहीं? बिल्कुल ठीक ठाक मजे में। अदा तव्हां कीअं आहियो? आऊं ठीकु आहियां, तुंहिंजे साम्हूं आहियां, सभु ख़ैर लॻो पियो आहे। अल्लाह जो हवायूं बवायूं तूफान मूफान भला छा थींदो? इहो थींदो कुझु ई कोन, इहो असां हिते ई हूंदासीं। हा इंशाअल्लाह। चलो भला तव्हां ॿुधायो, तव्हां पंहिंजी पसंद जी शादी कई या घर वारनि जी? ॿई कयमि। माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्लाह ख़ुशि रखंदी अदा। पर तव्हां पंहिंजी टीम खे त चयो त असांखे को वीडियो जी कॉल कराइनि न। वीडियो कॉल कराइनि? हा जेका अॻ में हूंदी बसि वीडियो कॉल ईअं ई कचहरी थी वञे। मूंखे ख़बर आहे अदी सना आगा खे मां ॾिसां बि थो साम्हूं। हा माशाअल्लाह माशाअल्लाह, अल्लाह ख़ुशि रखेव। अल्लाह साईं तव्हांखे सेहत ॾे मुंहिंजा बच्चा। चलो वेरी गुड। तव्हां ॿुधायो, शादी पंहिंजी पसंदि ते करणु खपे या पंहिंजे माइटनि जी पसंदि ते करणु खपे? माइटनि जी अदा, माइटनि जी पसंदि ते, माइटनि जी पसंदि ते। चलो वेरी गुड, जबरदस्त। तव्हां पंहिंजी माइटनि जी पसंदि ते कई हुई शादी? अब्बा असां पंहिंजा मर्द ॾिठा ई कोन हुयासीं, ख़्वाब में बि कॾहिं। ख़्वाब में बि ॾिठा? न कोन। असांजे ज़माने में काथे इहो रवाज हूंदो हुयो, इहे त अॼुकल्ह ते आहे न बा। हा इहे त अॼुकल्ह जा रिवाज, फोटू न ॾियो अॼुकल्ह बाबा, रिश्तो साम्हूं ॾिसणो आहे। हा बसि हाणे असांखे असां वञी पंहिंजे पसंदि ते करनि, खणी असांजे पसंदि ते करनि, उन्हनि जी मर्ज़ी आहे। चलो गुड। कोई कलाम वलाम ॿुधाईंदी, को गानो वानो ॿुधाईंदी अॼु भला? अदा गाना बाना, हाणे गानो तूं ॿुधाए असांखे। हाय अचो पंहिंजी फ्रेंड सां बि ॻाल्हाए। हा अस्सलाम वालेकुम राजा। वालेकुम अस्सलाम मुस्कान, कैसी हो? ठीक, आप कैसे हैं? मैं ऐसा ही हूँ जैसे था पहले। जी बहुत अच्छे। अच्छा, कैसा लग रहा हूँ मैं आज? बहुत स्वीटी। बहुत स्वीटी लग रहा हूँ जी। चले गुड। हमेशा फॉर एवरी टाइम अच्छे लगते हैं। चले गुड हो गया। और बताएं क्या हाल है, जिंदगी कैसी गुजर रही है? बहुत अच्छी। बहुत प्यारी जी, आपको देखे तो वैसे अच्छी हो जाती है। अच्छा ठीक हो गया। अच्छा आप बताएं, शादी अपनी पसंद से करनी चाहिए या घर वालों की पसंद से करनी चाहिए? पसंद से करनी चाहिए, वो ठीक रहता है। पसंद से करनी चाहिए, वो ठीक रहता है जी। चलें गुड हो गया। कुछ सुनाए अपनी आवाज में। आवाज कौन सा सुनाऊं? जो दिल करे सुनाओ। आप बताएं ना। जो भी दिल करे, जो अच्छा लगे तुम्हें वो सुनाओ। अच्छा मैं आपको सुनाती हूँ। जब जब सांसें भरती हूँ, तेरी दिल की गलियों से
मैं हर रोज गुजरती हूँ, हवा के जैसे चलता है तू, मैं भी तो जैसे उड़ती हूँ। कौन तुझे यूं प्यार करेगा जैसे मैं करती हूँ। ला 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 ला। हाँ चलो मुस्कान, थैंक यू वेरी मच। क्या कहा? चले, थैंक यू वेरी मच मुस्कान हमारे साथ साथ थी। बहुत शुक्रिया मुस्कान, आप आई और अदी सना आगा, बहुत पुरानी कॉलर हैं आप और ॾाढो पुराना कॉलर आयो ऐं जॾहिं बि शामिल थींदा ॾाढो सुठो लॻंदो आहे। पाण ख़ूबसूरत सुठे सुठे गाने था चालो, प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ आहे। सजाद सोलंकी जो ट्रैक खे एंजॉय कजो, मूंसां गॾु रहिजो। सजण तूं सारूं सताए तूं मूंखे, सजण तूं सारूं सताए तूं मूंखे, झोरे जी मुंहिंजो झोरे जी मुंहिंजो जलाए तूं मूंखे, सजण तूं सारूं सताए तूं मूंखे, सजण तूं सारूं सताए तूं मूंखे, झोरे जी मुंहिंजो झोरे जी मुंहिंजो जलाए तूं मूंखे, सजण तूं सारूं सताए तूं मूंखे, सजण तूं सारूं सताए तूं मूंखे। घतन में जिए बाकखन में, इए घतन में जिए बाकखन में, गुजारे न तो घड़ी का सुखन में, ॾिसी रोए तो सोना दिए सर तू महणा, ॾिसी रोए तो सोना दिए सर तू महणा, दुखिया देख दई दुख दुखाए तू मूंखे, दुखिया देख दई दुख दुखाए तू मूंखे, झोरे जी मुंहिंजो झोरे जी मुंहिंजो जलाए तू मूंखे, सजण तूं सारूं सताए तू मूंखे, सजण तूं सारूं सताए तू मूंखे। रात थे तुझे तात थे थी, ओ जॾहिं रात थे तुझे तात थे थी, बीरत वञे तो सकरात थे थी, टोकूं कल थकेड़ू कतूं बेखिलन थूं, टोकूं कल थकेड़ू कतूं बेखिलन थूं,
सिवा तुझे रातियूं विज़ाइतियूं मूंखे सिवा तुझे रातियूं विज़ाइतियूं मूंखे झोरे जी मुंहिंजो जलाइतियूं मूंखे सजण तूं जुज़ारूं सताइतियूं मूंखे सजण तूं जुज़ारूं सताइतियूं मूंखे झोरे जी मुंहिंजो जलाइतियूं मूंखे सजण तूं जुज़ारूं सताइतियूं मूंखे सजण तूं जुज़ारूं सताइतियूं मूंखे वेलकम जी अगेन खुश आमदीद भली कार अवां सभी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में लाइव फ़ोन एक्सप्रेस जो आगाज़ कंदासीं पर हिकिड़ो मौलाई दोस्त मोकिलियो आहे दाऊद छुटो साहब सूरनि जा अंबार खिलंदा वतूं था ज़िंदगीअ जा ॿार खिलंदा वतूं था मरण ऐं जीअण सिखी बि वियासीं गमनि जा पहाड़ खिलंदा वतूं था जीअं जहिड़ा त कोन आहियूं जीअण जहिड़ा त कोन आहियूं न सोच आ संसार खिलंदा वतूं था मिलण जा हूं सादा ॾिसण जा सादा सभ सां खिली यार खिलंदा वतूं था न दौलत जी बुखा न प्यार जी बुखा आहियूं सचा दिलदार खिलंदा वतूं था दाऊद छुटो आ बिल्कुलु मौलाई कंदा नाहियां एतबार खिलंदा वतूं था मौलाई दाऊद छुटो साहब साईं वॾी महिरबानी डेट बि लिखी आहे हसीब समो थैंक यू वेरी मच हमारे शो में शामिल थियो लाइव विथ राजा लाइव फोन एक्सप्रेस जो आगाज़ सां कयूं वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी कैसे हैं आप मैं बिल्कुल ठीक ठाक कौन बात कर रही हैं मैं सहर बात कर रही हूँ सहर बात कर रही हैं जी सहर कहाँ से बात कर रही हैं मैं कराची से बात कर रही हूँ कराची से बात कर रहे हैं कराची के कौन से इलाके से कराची के लांडी से खुशामदीद कहते हैं आपको अपनी महफिल में जी कैसी हैं आप ठीक ठाक हैं जी आप कैसे हैं अल्हम्दुलिल्लाह आप कैसा लग रहा हूँ मैं माशाल्लाह से बहुत प्यारे लग रहे हैं चले बहुत शुक्रिया क्या करती हैं आप मैं कुछ नहीं करती घर में रहती हूँ अभी तबीयत ठीक नहीं है क्या हो गया तबीयत को डॉक्टर को दिखाएं नहीं वो मेरी सिस्टर की डेथ हो गई ना एक्सीडेंट में रोड एक्सीडेंट में इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन अल्लाह आपको सब्र दे अल्लाह उनकी मग़फ़िरत करे हमारी दुआएं आपके साथ हैं जी तो वो मेरी बहन भी आपका ये प्रोग्राम बहुत शौक से देखती थी वो कॉल भी मिलाती थी मगर उसकी कॉल कभी ना आपके शो में लगी नहीं बस किस्मत की बात है हमारी बात नहीं हो सकी उनसे लेकिन हमारी दुआएं उनके साथ हैं जी जी चले आप भी तो मैं हमेशा कोशिश करती हूँ तो मेरी कॉल आपसे लग गई है चले आपकी कॉल लग गई है आज का टॉपिक है शादी बंदा अरेंज मैरिज करे या लव मैरिज करे अपने घर वालों की पसंद से करे या अपनी पसंद से करे लव मैरिज करे क्यों क्योंकि लव मैरिज में ना ऑप्शन ये होता है कि वो बंदा आपको पहले से समझ चुका होता है आप उसको समझ लेते हैं और जो अरेंज मैरिज होती है उसमें समझने में तो आधी जिंदगी गुजर जाती है आधी जिंदगी गुजर जाती है ये भी हकीकत है और लव मैरिज में ये कि थोड़ा सा मसला वो हो जाता है समझ की बात हो जाती है चले गुड हो गया थैंक यू वेरी मच सर आप हमारे शो में शामिल हुई अच्छा लगा आपका आना बहुत शुक्रिया एक मिनट जी जी वो एक सॉन्ग में अपनी बहन के लिए वो करना चाहती हूँ यहाँ पे तो शायद आप नहीं चलाएंगे हाँ वो चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए ये सॉन्ग या कोई सैड सॉन्ग मेरी बहन के लिए आप चला दें वो चिट्ठी न कोई संदेश थैंक यू वेरी मच जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए नेक्स्ट कॉलर की तरफ साजू जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरा साईं साईं मोहम्मद अनवर बलोच जांगारन मां केड़ा हाल है खुश आ चाको आ चंगो भलो काथे गायबा साईं बिल्कुल मां बस असल में चाहे त असां वटि टीवी सिंध टीवी हली कोन थे पो तंहिं करे तव्हां सां असांजी कचहरी कोन पई थी अॼु माशाअल्लाह टीवी
सिंध टीवी हले पई, असां चयो तव्हां सां ॻाल्हायूं। छा कजे छा कजे छा कजे छा कजे, बिल्कुलु तव्हांजी महिरबानियूं आहिनि। तव्हां ख़ुशि आहियो साईं? मां बिल्कुलु ठीकु ठाक, अव्हांजी दुआउनि सां, अव्हांजे साम्हूं मिठा। बिल्कुलु बिल्कुलु, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तव्हांखे सिहत ऐं तंदुरुस्ती ॾींदो, रब साईं ख़ुशि रखंदो अव्हांखे। कुर्ब, शादी पंहिंजी पसंदि सां कजे या घर वारनि जी पसंदि सां? साईं घर वारनि जी पसंदि सां। छो? उन में जेको आहे न हिकिड़ो मज़ो हूंदो आहे। अच्छा जी हा, छो जो घर वारनि जी मोहबत जेका आहे न उहा हमेशह आख़िर में साथ ॾींदी आहे। वाह 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 वाह, चलो गुड, जबरदस्त। कोई गीत गजल गानो? बिल्कुल बिल्कुल, मुसाफिर कल भी था, मुसाफिर आज भी हूँ। हाय हाय। मुसाफिर कल भी था, मुसाफिर आज भी हूँ, कल अपनों के तलाश में था, आज अपनी तलाश में हूँ। वाह 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 साईं, वाह वाह साईं, वाह वाह साईं, वाह। महिरबानियूं आहिनि, अव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं, असांजी दिलि खे ॾाढो ई ख़ुशी थींदी आहे। कुर्ब साईं, लख थोरा, अव्हांजो प्यार, अव्हांजी मोहबतूं असां लाइ काफ़ी आहिनि। महिरबानियूं आहिनि अव्हांजूं, कुर्ब आहिनि अव्हांजा साईं। थैंक यू सर, अदो असां सां गॾु भई झांगारा खां, ऐं थैंक यू वेरी मच। ऐं जिथे जिथे नथी हले केबल, उन्हनि केबल वारनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त यार सिंध टीवी जी पारत अथव, सिंध टीवी हलाईंदा कयो, सुठनि नंबरनि ते हलाईंदा कयो। ऐं बसि मां दुआ करे सघां थो तव्हांखे, ॿियो छा थो करे सघां। नेक्स्ट कॉल जी तरफ़ सां अचूं जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अदा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। टीवी जो आवाज़ बंद कर दोस्त। जी जी, टाटा। हेलो जी, टीवी जो आवाज़ बंद आहे। हाँ, केर पियो ॻाल्हाए? हेलो, केर पियो ॻाल्हाए? इब्रार राहू। हाँ, इब्रार राहू। इब्रार राहू किथां? काज़ी अहमद खां। काज़ी अहमद खां ॻाल्हाए पिया, भली कार सां चऊं मुंहिंजा राणा तव्हांखे। हा, तव्हांखे ॾाढो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं दिलि सां। हाँ, चलो, काज़ी अहमद वारा ख़ुशि आहिनि सभई? हाँ, काज़ी अहमद वारा सभु ख़ुशि आहिनि। चलो, गानो अहमद करे ॿुधायो। चलो, ख़्यालु रखिजो पंहिंजो, ठीकु आहे? ठीकु आहे, थैंक यू वेरी मच दोस्त, थैंक यू वेरी मच। छा कजे छा कजे छा कजे, अदो असां सां गॾु। फरमाइश न हूंदी आहे, गाना सिलेक्ट थियल हूंदा आहिनि, गानो जेको क्यू शीट में हूंदो आहे उहो ई हलंदो आहे मिठा। ऐं लाइव विथ राजाई, लाइव फ़ोन एक्सप्रेस जो इन जे करे मां चवंदो आहियां त फ़ोन डायरेक्ट मूं ते पहुचंदी आहे, विच में केरु कोन हूंदो आहे। कोशिशि कंदा कयो जॾहिं बि कॉल तव्हांजी लॻी वञे हिन स्पेशली में एक्सप्रेस में, त टीवी जी आवाज़ खे बिल्कुलु पहिरियों ई बंदि करे छॾींदा कयो, त जीअं तव्हांजी कॉल मूं ताईं सही पहुचे या तव्हांजो आवाज़ मूं ताईं सही पहुचे, मुंहिंजो आवाज़ अव्हां ताईं सही पहुचे। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? ख़ैर आहे, केरु पियो ॻाल्हाए? सर माशूक गुस्सो। माशूक ख़ुशि आहे? हेलो हेलो माशूक। जी हा। अबा ख़ुशि आहीं? खैर ही वाह। चाकू चङो भलो? खैर, तबियत सही आहे वाह। टीवीअ जो आवाज़ त बंदि कर। हाज़ुर बहादुर बंदि कई। ॿियो राजा छा हाल आहे? खैर खैर, तबियत सही आहे, ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह, सब सेठ। जी हा। खैर वाह। वाह वाह, दादा कयो भाई, खैर महिरबानी। टीवी ॾिस वञी। बंदि किथे तो बंदि करे टीवी आवाज़? मां पियो ॿुधाए ते वरी बंदि थी वियो आहे, बंदि पियो आहे, ईअं न कंदो कर दोस्त। जॾहिं बि कॉल ते टीवी आवाज़ खे बंदि रखंदो कर। बंदि आहे ॿियो? हा, कहिड़नि ख़्यालनि में गुम आहे? ख़ालिद छा तूं कहिड़नि ख़्यालनि में गुम आहे? असांखे ज़मानत करायो साईं जी। छा कजे छा कजे छा कजे। आऊं टाटा करे करे भाऊ खे बीठो आहे, टीवीअ जो आवाज़ न को हू तो बंदि करे, न को त तूं फोन बि का करी। अला ॾाढी था कयो अला, केवल केवल त। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, हाँ हेलो, पंहिंजे मुंहं सां पई ॻाल्हाए या? नेक्स्ट कॉलर की तरफ था अचूं जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। आप मुझे बहुत अच्छे लगते हो, आपका मैं रिबान देखता हूँ। अच्छा, मेरे बच्चे, क्या नाम है आपका? नाम है हुसैन अब्बास। क्या नाम है? हुसैन अब्बास। हुसैन अब्बास नाम है? हाँ हुसैन अब्बास जी। हुसैन अब्बास कहाँ से बात कर रहे हैं?
हम कराची से बात करते हैं। कराची से बात कर रहे हो आप? अच्छा, वेरी गुड। हुसैन अब्बास कौन सी क्लास में पढ़ता है? हम सफाया जाते हैं गाजी। कौन सी क्लास में पढ़ते हो आप बेटा? मैं बताऊं, कौन सी क्लास में पढ़ता हूँ? 4th क्लास में पढ़ता हूँ। हाँ, ट्यूशन में पढ़ता हूँ गाली। किस में पढ़ते हो? ट्यूशन में। ट्यूशन में पढ़ते हो आप? जी। चलो वेरी गुड। बड़े होके क्या बनोगे? ऑफिसर। ऑफिसर? कौन सा ऑफिसर बनोगे? डॉक्टर बनोगे, पुलिस ऑफिसर बनोगे, कौन सा ऑफिसर बनोगे? हाँ, मैं बनूंगा खाली ऑफिसर। अच्छा। वो वाला जो ऑफिसर खाली में फौजी बनूंगा। फौजी बनोगे? अच्छा, फौजी ऑफिसर बनोगे। वेरी गुड, वेरी गुड, शाबाश बेटा, शाबाश। और बताओ, क्या हाल है वाले? जिंदगी कैसी गुजर रही है? बहुत अच्छी गुजर रही है। बहुत अच्छी गुजर। आम खा रहे हो? आम? हाँ, मैं खाता हूँ रोज। रोज खाते हो? मम्मा लेके आती है या पप्पा लेके आता है? पप्पा। पप्पा लेके आते हैं। चले माशाल्लाह, वेरी गुड, जबरदस्त। कपड़ा भी लाए। आप तो बहुत अच्छे बच्चे हो। हाँ, रोज मैं ऐसे ट्राई करता हूँ कि अम्मी का मम्मा का रोज साथ बताता हूँ। चलो वेरी गुड। मम्मा का ख्याल रखते हो आप? पप्पा का ख्याल रखते हो? और बताएं अंकल, आप कैसे हैं? हाँ, और बताएं आप कैसे हैं? क्या बोल रहे हैं? चले, अपना ख्याल रखिएगा बेटा। थैंक यू वेरी मच। अल्लाह हाफिज, अल्लाह हाफिज। हुसैन अब्बास हमारे साथ थे भाई, कराची से, और नन्हा मुन्ना बच्चा था, तो बोल रहे कि बड़ा होके ना फौजी ऑफिसर बनूंगा भाई। तो बड़ी अच्छी बात की आपने, और अल्लाह आपको खुश रखे और अल्लाह आपको बड़ा फौजी ऑफिसर बनाए। हमारी दुआएं आपके साथ है बेटा, घबराने का नहीं है। ठीक है जी। नेक्स्ट कॉलर के साथ जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो हेलो। टीवी जो आवाज बंद है। तूफान लगा पिया आहिनि, हवाऊं लॻी पियूं आहिनि, पहाड़ ते माण्हू बीह चढ़ी ॻाल्हाइनि था पिया, छा कजे, कुझु कोन था करे सघूं। नेक्स्ट कॉलर जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। राजा भाउ। बिस्मिल्लाह भाउ, केरु पियो ॻाल्हाए? सिकंदर जोकियो हैदराबाद खां। सिकंदर जोकियो हैदराबाद खां। कहिड़ा हाल आहिनि जोकियो साहब? ख़ुशि आहियो? चाक आहियो? चङा आहियो? भला आहियो? दमसाद जोके खे सुञाणे? हा हा, दमसाद जोके से दमसाद हले 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 उन जो भाउ आहे वॾो। अरे काॾे वियो आहे दमसाद? गुम थी अलाए किथे मसरूफ़ लॻो पियो आहे ॾाढो। ॾाढियूं फोनूं कंदो अॻ में, हाणे अची कोन थो। चवंदोमांसि। हा, ॿियो खे लॻो पियो साईं? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? ॾाढा स्मार्ट थी आहियो अॼुकल्ह। हा, ॾाढो स्मार्ट थी आहियो। स्मार्ट थी वियो आहियां? हा भाग ॾाढी बाड़ी न करायो, वरी कटरा छॾो। बसि मिड़ई थोरो चेंज अवर हुजे न, जॾहिं कर्ज़ चढ़ी वेंदो आहे त माण्हू खे रूप मटाइणो पवंदो आहे। न पोइ कर्ज़ न चढ़ियो थो थिए, तो हिन कर्ज़ ॾियणो आहे। चलो गुड। थैंक हा, महिरबानी महिरबानी साईं, महिरबानी महिरबानी। अधो असां सां गॾु जोखियो साहब, लख थोरा सर। नेक्स्ट कॉलर तरफ़ सां अचूं जी। अस्सलाम वालेकुम। हेलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरा? जवार चाचड़। हाँ, जवार चाचड़। जवार चाचड़ किथां? जेकाबाद। खुश आहीं? अल्लाह ख़ैर कयो। चाक अचानक निंड मां उथियो आहीं या निंड अची पई? न निंड सफ़ा ईअं सुन लॻो पियो आहे, छो? न जाॻिया वेठा। या पराओ फोन खणी माना लिकी पियो ॻाल्हाई, छा मसलो आहे? न मोबाइल भी पंहिंजो आहे। मोबाइल भी पंहिंजो आहे? चलो वेरी गुड। छा कंदो आहे मोबाइल ते सॼो ॾींहुं? मोबाइल हलाईंदा आहियूं बसि। कीअं हलाईंदो आहीं? टायर वांगुरु हलाईंदो आहीं या उछलाईंदो आहीं? कीअं हलाईंदो आहीं? नेट हलाईंदा आहियूं, ईअं हलाईंदा आहियूं मिड़ई। हा, ईअं मिड़ई हलाईंदो आहीं। छा कंदो आहे? पढ़ंदो आहीं? 5 पढ़िया आहियूं बसि। बसि, अॻियां न आहे पढ़णो? न छो भला? छो भला? बसि पढ़ाई न आहे यार। पढ़ाई न आहे या पढ़ाई सां दिलि नथी लॻे? पढ़ाई सां दिलि बि लॻे थी। दिलि नथी लॻे पढ़ाई सां? लॻे थी। लॻे थी। इंटरनेट फोन खे छॾी त तुंहिंजी दिलि लॻे न? न। हा, ॿियो ख़ुशि आहे? शो ॾिसंदो आहीं मुंहिंजो? हा, हाणे शो ॾिसूं था। चलो सभिनी खे सलाम। ठीकु आहे?
ठीकु मोहब्बत भरिया सलाम। थैंक यू वेरी मच अदा चाचर साहब असां सां गॾु भाई जेकबाबाद खां। थैंक यू वेरी मच। ऐं मोहबतूं आहिनि, प्यार आहे अवां जूं ख़ुशियुनि जो एहसास हिन महफ़िल में शामिल हूंदो आहे। हिकिड़ी कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। केरु पियो ॻाल्हाए? राजा भाई असां मीरपुर मां थो ॻाल्हायां था। राशिद अली दायो ॻाल्हायां था। कहिड़ा हाल आहिनि दायो साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करम। तव्हां पंहिंजो ॿुधायो, ख़ुशि आहियो? हा बिल्कुलु ठीकु ठाक। अवां जी दुआउनि सां अवां जे साम्हूं वेठो आहियां। माशाल्लाह ज़बरदस्त बेहतरीन अंदाज़ में वेठा आहियो। चलो महिरबानी, लख थोरा। अवां जो प्यार आहे, अवां जी मोहबतूं आहिनि, अवां जी नज़रूं आहिनि सुठियूं, त अवां खे बहितरीन अंदाज़ में लॻूं पिया। माशाल्लाह। छा कंदा आहियो? जी साईं। छा कंदा आहियो दोस्त? दोस्त मां गाॾी किराए ते हलाईंदो आहियां, मोटरसाइकिल हलाईंदो, बाइक। मोटरसाइकिल पंहिंजी किराए ते हलाईंदो आहीं? हाँ जी जी, पंहिंजे हिते शहर में हलाईंदा आहियूं। शहर में पोइ ॾींदो आहीं किराए ते या कीअं? जी। घणो कलाक जो घणो? न कलाक जो न आहे दोस्त, हिते पंहिंजे ॻोठ खां शहर ताईं मां 50-60 रुपए माण्हू जो हिकिड़े माण्हू खां वठंदो आहे? हाँ जी जी। 2 माण्हू खणी वेंदो आहे? जी जी, 2 ओॾूं। अच्छा शुक्र अल्हम्दुलिल्लाह। चलो गुड। शहर खां ॻोठ केतिरो परे आहे? तकरीबन 10-12 किलोमीटर। अच्छा, त पोइ इहो घणो कमाईंदो आहे रोज़? घणा चक्कर लॻी वेंदा आहिनि? शुक्र अल्हम्दुलिल्लाह 5-6 लॻी वेंदा आहिनि। हाणे किरायो वधी वियो आहे, 100 रुपए माण्हू जो थी वियो। अच्छा, 100 रुपया माण्हू जो थी वियो। 5-6 चक्कर लॻंदा आहिनि त माना तूं डेली 1500 रुपया खनि कमाईंदो हूंदे? तकरीबन 1000 कमाए वेंदा आहिनि। 1500 मां तेल वेल भराए पोइ 1000 तूं बचाए वेंदो हूंदे? बिल्कुलु बिल्कुलु। चलो वेरी गुड, ज़बरदस्त। इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं मां चवंदो आहियां त हर माण्हू जेको आहे न, हर माण्हू वटि भले पढ़ाई हुजे न हुजे, को न को तरीक़ो हुजे कमाइण जो, त माण्हू कमाए थो वञे। बिल्कुलु साईं बिल्कुलु। चलो ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। ॿियो खे लॻो पिया? शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? तव्हांजो शो तमामु ॾिसंदा आहियूं। तमामु ॾिसंदा आहियो? बिल्कुलु, असांजे ॿार बि ॾिसंदा आहिनि राजा भाई। चलो अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हांजे ॿारनि खे ख़ुशि रखे। कोई कलाम शलाम ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। कलाम साईं कहिड़ो ॿुधायूं, अॼुकल्ह नवां फनकार निकिरी पिया आहिनि, कहिड़ा ॿुधायूं? तूं पुराणनि जो ॿुधा। बस साईं, बस दोस्तनि जी जेके फरमाइश नी वो पूरा कयो बस। चलो सभिनी जी महिरबानी, तव्हांजी दोस्तनि जी महिरबानी, लख थोरा। थैंक यू वेरी मच। अधु असां सां गॾु भाई। ऐं हक़ीक़त आहे त जेकॾहिं तव्हां माण्हू कमाइण ते अचे त माण्हू घणो कुझु करे सघे थो। इहा हक़ीक़त आहे। जीअं हिन वक़्तु अंबनि जी सीज़न हले पई, त तव्हां अंबनि जे बाग़नि मां वञी अंबनि जूं पेतियूं खणी अचो ऐं तव्हां पंहिंजे शहर में खपायो त तव्हां केॾो कमाए सघो था, तव्हांखे अंदाज़ो ई न आहे। इहा हक़ीक़त आहे। मां हाणे रिसेंटली पंहिंजा अंब घुराईंदो आहियां पंहिंजी फैमिली जे लाइ। रिसेंटली मूं अंब घुराया त मूंखे 4,000 रुपया या 5,000 रुपया मण मिलियो अंबनि जो। ऐं 2 मण मिलिया 8,000 या 10,000 में। एतिरा पैसा आया। त मूंखे ॿुधायो त माना जेकॾहिं 10 पेतियूं तव्हां ठाहे वञो 10,000 में, ऐं हिते अची तव्हां सुठे तरीक़े सां हुनखे खपायो त तव्हां 10,000 ते 10,000 बचाए सघो था। इहो त नंढे खां नंढी शइ आहे। सब्ज़ी तव्हां वठी सघो था, सब्ज़ी मंडी मां अची पंहिंजे इलाइक़े में पंहिंजे पाड़े में खपाए सघो था। सो रोज़गार करण जे लाइ माण्हू में हिमत हुजणु खपे। बसि पंहिंजी महिनत कंदासीं त असां कॾहिं बि ॿिए कंहिंजे अॻियां हथु कोन टंगींदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? अकबर अली दायो थो ॻाल्हायां भाई। किथां? शिकारपुर फाटक तां। किथां? सक्कर शिकारपुर फाटक तां। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो दायो साहब? साईं राजा साहब कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। मुंहिंजी दुआउनि सां मुंहिंजे साम्हूं। छा कंदा आहियो? साईं जॉब कंदा आहियूं असां। छा में? एसएस कंपनी में केस सॉर्टिंग जो कमु कंदा आहियूं भाई। चलो टीवी जो आवाज़ बंदि कर। टाइम न हूंदो आहे न जानी। लाइव नेक्स्ट कॉल कजो वरी ॿीहर तव्हां सुभाणे। लाइव विथ राजा लाइव फ़ोन एक्सप्रेस में जॾहिं बि तव्हां अचो त टीवी जी आवाज़ खे बंदि करे ईंदा कयो। टीवी जो आवाज़ खुलियल हूंदो आहे त पोइ ॿिया जेके कॉलर दोस्त लॻाईंदा आहिनि उनजी कॉल न लॻी सघंदी आहे। नेक्स्ट कॉलर तरफ़ सां अचो जी। अस्सलाम वालेकुम। हलो। छा कजे। आख़िरी कॉल था वठूं प्रोग्राम जी। आख़िरी कॉल खां पोइ पाण तव्हां खां मोकिलींदासीं। लास्ट कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? साईं रहमान अली फ्रॉम घारो। रहमान अली फ्रॉम घारो? जी सर जी। कहिड़ा हाल आहिनि? घारे में त वॾो तूफ़ान पियो अचे। सर तूफ़ान अॼु हुयो पर एतिरो घणो बि कोन हुयो राजा साहब। न हुयो? अलाए चवनि पिया भाई एॾो वॾो ठटे वारे पासे अचे पियो, केटी बंदर वारे पासे। केटी बंदर तव्हां खां घणो परे आहे? जी केटी बंदर घणो परे आहे तव्हां खां? न उहो इलाही परे आहे। असांजो पक्को नारो आहे
तो सखरा नारो नारो मुंहिंजो घारो आहे मारी घारो ना ना सम्झो। नारो राजा बा नारो 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 अच्छा जी कहिड़ा हाल आहिनि छा कजे ख़ैर लॻो पियो आहे राजा बा छा कजे तूं ॿुधाए छा कजे हा बस छा कजे सही नंबर तव्हांजो इलाही बिज़ी हुयो मोहबत विराइजे प्यार विराइजे ख़ुशियूं विराइजनि जानी हाँ जानी बिल्कुलु ईअं त आहे चलो चलो पोइ शादी पंहिंजी पसंदि सां कजे या माइटनि जी पसंदि सां कजे पंहिंजी पसंदि आहे पंहिंजी पसंदि सां कजे बिल्कुलु चलो गुड आहे ठीकु आहे ॿियो छा हाल वाला अल्हम्दुलिल्लाह दुआऊं तव्हां ॿुधायो सभु सेठ ज़िंदगी आसान आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह पई थी गुज़रे चलो दुआउनि में यादि रखिजो थैंक यू वेरी मच अवां शो में शामिल थिया अवांजो सुठो लॻो अवांजो अचणु सो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼण ते पहुची चुको आहे इरफान कैमरामैन असांजो कहिड़ो आहे दोस्त सफदर सुरियो ऑनलाइन ब्रॉडकास्टर ऐं सैयद ख़ालिद शाह साहब डायरेक्टर असांजे शो जो आरिफ़ भाई MCR में जेके बि दोस्त असांजा टीम जा मेंबर्स आहिनि उन्हनि सभिनी खे दुआउनि में यादि रखिजो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां हूंदो सुभाणे वरी अवां सां थींदी मुलाक़ात पंहिंजो ख़्यालु रखिजो वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो सुठो गीत अवां सभिनी प्यारनि जे लाइ लव यू ऑल गुड नाइट टेक केयर हला भाई लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।